वेलकम बैक नाज़रीन। ख़बरुनि शुरूआत कंदासीं हिन अहम ख़बर सां। पंजाब असेंबली जो इजलास 16 मई ताईं मुलतवी कयो वियो आहे। स्पीकर परवेज़ इलाही असेंबली जो इजलास 16 मई ताईं मुलतवी करे छॾियो आहे। स्पीकर परवेज़ इलाही असेंबली जो इजलास अॼु तलब कयो हुयो। असेंबली जे इजलास में डिप्टी स्पीकर ख़िलाफ़ बेएतमादी रिथ बि पेश थियणी हुई। खे आगाह कयूं पिया। पंजाब असेंबली जो इजलास 16 मई ताईं मुलतवी कयो वियो आहे। स्पीकर परवेज़ इलाही असेंबली जो इजलास 16 मई ताईं मुलतवी करे छॾियो आहे। खे आगाह करे रहिया आहियूं। स्पीकर परवेज़ इलाही असेंबली जो इजलास अॼु तलब कयो हुयो। असेंबली जे इजलास में डिप्टी स्पीकर ख़िलाफ़ बेएतमादी रिथ बि पेश थियणी हुई। खे ब्रेकिंग न्यूज़ ॾियूं पिया। अहम ख़बर बाबति आगाह कयूं पिया। पंजाब असेंबली जो इजलास 16 मई ताईं मुलतवी कयो वियो आहे। स्पीकर परवेज़ इलाही असेंबली जो इजलास 16 मई ताईं मुलतवी करे छॾियो। स्पीकर परवेज़ इलाही असेंबली जो इजलास अॼु तलब कयो हुयो। असेंबली जे इजलास में डिप्टी स्पीकर ख़िलाफ़ बेएतमादी रिथ बि पेश थियणी हुई। खे आगाह कयूं पिया। पंजाब असेंबली जो इजलास 16 मई ताईं मुलतवी कयो वियो आहे। स्पीकर परवेज़ इलाही असेंबली जो इजलास 16 मई ताईं मुलतवी करे छॾियो। स्पीकर परवेज़ इलाही असेंबली जो इजलास अॼु तलब कयो हुयो। असेंबली जे इजलास में डिप्टी स्पीकर ख़िलाफ़ बेएतमादी रिथ बि पेश थियणी हुई। खे आगाह कयूं पिया। पंजाब असेंबली जो इजलास 16 मई ताईं मुलतवी कयो वियो आहे। स्पीकर परवेज़ इलाही असेंबली जो इजलास 16 मई ताईं मुलतवी करे छॾियो। स्पीकर परवेज़ इलाही असेंबली जो इजलास अॼु तलब कयो हो। असेंबली जे इजलास में डिप्टी स्पीकर ख़िलाफ़ बेएतमादी रिथ बि पेश थियणी हुई। पंजाब असेंबली जो इजलास 16 मई ताईं मुलतवी कयो वियो आहे। स्पीकर परवेज़ इलाही असेंबली जो इजलास 16 मई ताईं मुलतवी करे छॾियो आहे।